इमाम अली अलैहिस्सलाम जी ख़िदमत में एक शख्स अची चवण लगो, या अली, छा को अहिड़ो अमल आहे जंहिंखां मौत डिरजंदी हुजे? बस इहो चवण हो त इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, हा, हिन ज़िंदगी में एक अमल अहिड़ो आहे जंहिंखां मौत डिरजंदी आहे। उहो चवण लगो, या अली, इहो अमल कहिड़ो आहे? इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, उहो अमल पंहिंजे अज़ीज़नि सां बहितर सलूक ऐं पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत करणु आहे। यादि रखिजे, मूं अल्लाह जे रसूल खां ॿुधो, जेको इंसान पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कंदो, पंहिंजनि बुज़ुर्गनि जो एहतराम कंदो, पंहिंजनि अज़ीज़नि सां बहितर सलूक कंदो आहे, त पोइ जॾहिं हुन जी मौत जो वक़्तु वेझो ईंदो आहे त मलकुल मौत हुन जे वेझो नाहे अची सघंदो जेसिताईं उन जा पूरा गुनाह माफ़ नथा थियनि। ऐं हर हर मलकुल मौत अल्लाह जी दरबार में फरियाद कंदो आहे त ए अल्लाह, हिन मरण वारे इंसान जा गुनाह माफ़ फरमा, छो जो हिन पंहिंजे अज़ीज़नि सां बहितर सलूक कयो आहे, पंहिंजनि वालिदैन जी ख़िदमत कई आहे, ऐं ईअं ई उन इंसान जा सभु गुनाह माफ़ थी वेंदा आहिनि ऐं उहो अल्लाह जी रहमत मां गुज़री जन्नत ताईं पहुची वेंदो आहे।